जे महिल हिकु प्रेस क्लब तां वॉइस ते दोस्तनि ॿुधायो त छा थियण पियो वञे। मुंहिंजो 12 माण्हुनि जी कमेटी आहे ऐं 12 माण्हुनि जी कमेटी 3 मिनिस्टर ऐं उनजो सेक्रेटरी जीए ऐं हिकिड़ो ॿियो सेक्रेटरी हुन सां ॻाल्हाइण पिया वञूं। मां इहे लफ़्ज़ रिकॉर्ड कराया हा जे झोली भरे आयुसि तॾहिं बि हिते मोटी ईंदुसि, जे कपिड़ा पाराए आयुसि तॾहिं बि तव्हां दोस्तनि वटि मोटी ईंदुसि। सरकार तव्हां असां सां ठगी कई आहे, धोखो कयो आहे, लॉलीपॉप ॾिनो आहे। इहो चयो आहे त जेके एडा अलाउंस आहिनि उहे असां तव्हांखे ॾियूं था, 7% पगार वधायूं था ऐं 7% पेंशन था वधायूं ऐं कन्वेंस अलाउंस लाइ CM खे अप्रोच कयूं था त मोटिवेट कयूं। हूअ असां सां जेके ॻाल्हियूं कयूं त हीअ शयूं कयूं था उन्हनि तो फिरी विया आहिनि। पर मूंखे अफ़सोस आहे, चवणो थो पवे त शहीद राणीअ जो लखते जिगर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन क़ौमी असेंबली में वॉकआउट थो करे त मुलाज़िमनि जूं पगारूं 50% वधायो ऐं उथी थो वञे ऐं जॾहिं ॿीहर थो ऐलान करे त बलोचिस्तान ऐं सिंध जे मुलाज़िमनि जूं पगारूं 50% वधाईंदासीं। पर जॾहिं उन जी रियासत में उन्हनि जे हुकुमराननि सां ही सरकारी मुलाज़िम वेहे थो त हो बि हाकिम था यार वॾो मिसाल क़ाइम था कनि त साॻा 7% ॾींदासीं। बिलावल भुट्टे ज़रदारी जो हुकुम बि मञण लाइ तयारु कोन्हनि के, हो पंहिंजी चेयरमैन जो हुकुम मञण लाइ तयारु कोन्हनि पे। अहिड़नि हुकुमराननि ते शेम 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 शेम। सरकार जेको असांखे लॉलीपॉप ॾिनो आहे, मां उनखे क्लियर चई आयो आहियां त इहो 7% बि तव्हां ग़रीब आहियो, तव्हां पाज आहियो, तव्हां ज़रूरतमंद आहियो, इहो 7% बि असां तव्हांखे ॾेई छॾियोसीं, पाण वटि रखी छॾियो। सेक्रेटरी जीए मुंहिंजी क्लिप हले थी पई, मूंखे मुतमिन करण जी कोशिशि कई, चई त बाबा तव्हां जेको आहे असां तव्हां सां पोइ मीटिंग कंदासीं। मां उन्हीअ खे ठके ठोके लफ़्ज़ चई आयो आहियां त तव्हां जेको असां सां धोखो कयो आहे, असां सां जेका ठगी कई आहे, असां सां जेको फ्रॉड कयो आहे, असां सां जेका ॿियाई कई आहे, असां तव्हां मुतमिन न आहियो। तव्हांजे दर तो नाव में थी था वञो, तंग आहे त जंग आहे। हाणे एहतिजाजनि पाण हिते कुझु मिंट जे लाइ धरणो हणी वेंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां मूंखे हिकिड़ी तजवीज़ ॾियो त इहो असांजे अॻुवाणनि में फ़ैसिलो थियल त आशूरनि खां पोइ वरी ॿीहर असां हिकिड़ी मीटिंग घुराईंदासीं, तहरीक खे रिव्यू कंदासीं। तव्हां इन ते मुतमिन हो? जेकॾहिं तव्हां दोस्त मूंखे हुकुम कयो त मूं विकिरणो आहे त करबला जे मैदान में मां टपोजण जे लाइ तयारु आहियां। पर जेको फ़ैसिलो तव्हां दोस्त हुते मूंखे वेही करे ॾींदो, जेका लीक करंदो सिकंदर जतो उन लीक को न हेॾे थींदो न होॾे थींदो, दरिया में बि टपो ॾींदो, करबला जे मैदान में बि टपो ॾींदो। सभिनी खे गुज़ारिश थी कजे त हिते वेहो, एहतिजाजनि हुकूमत जे ख़िलाफ़ नारा हणो, शेम 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 शेम। सिंध हुकूमत शेम, सिंध हुकूमत शेम, सिंध हुकूमत शेम, सिंध हुकूमत शेम 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 शेम। जिंदाबाद जिंदाबाद। ही सिंध जा हुकुमरान 18 सालनि खां जेका इन्हनि सिंध ठाही आहे ऐं जेके माण्हुनि खे इन्हनि सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, उहे सिंध जा जेका ही मुलाज़िम पंहिंजी गवर्नमेंट खे शेम शेम चवनि था। तंहिं करे ज़रदारी माफ़िया खे इहो सोचणु खपे त सिंध तव्हांजे ख़िलाफ़ बीठी आहे। हाणे आउं रिक्वेस्ट कंदुसि